असेंबली के चूंडनि जो ऐलान करे आम चूंडनि जो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इलेक्शन कमीशन फौरी तौर सदर के चूंडनि जी तारीख़ तजवीज़ करे। सुप्रीम कोर्ट जो इहो चवणु आहे समूरा वफ़ाक़ी इदारा इलेक्शन कमीशन सां चूंडनि लाइ मुआवनत कनि। वफ़ाक़ इलेक्शन कमीशन के समूरियूं सहूलतूं फ़राहम करे। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन सां मुशावरत बाद सदर पंजाब में चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करे। इलेक्शन कमीशन सदर ऐं गवर्नर सां मुशावरत जो पाबंद आहे। अवांखे आगाह कयो पिया पंजाब ऐं केपी में चूंडूं 90 ॾींहनि अंदरि कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट पाण मुरादे नोटिस केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां दरख़्वास्त मोकिलाई वई आहे। सुप्रीम कोर्ट पारां पंजाब ऐं केपी में चूंडूं 90 ॾींहनि अंदरि कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो 2 जे मुक़ाबले में 3 जी अक्सरियत सां ॾिनो आहे, जॾहिं त इख़्तिलाफ़ी नोट जेको आहे उहो जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल तरफ़ां लिखियो वियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो इहो चवणु हो त असेंबली टुटण बाद 90 ॾींहनि अंदरि चूंडूं लाज़मी कराइणियूं आहिनि। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जो चवणु हो त असेंबली टुटण बाद 90 ॾींहनि अंदरि चूंडूं लाज़मी कराइणियूं आहिनि। आइन जो आर्टिकल 222 चवे थो त चूंडूं वफ़ाक़ जो सब्जेक्ट आहे। सुप्रीम कोर्ट जो इहो चवणु हो त गवर्नर केपी सूबाई असेंबली जे चूंड जो ऐलान करे। आम चूंडनि जो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इलेक्शन कमीशन फौरी तौर ते सदर खे चूंडनि जी तारीख़ तजवीज़ करे। समूरा वफ़ाक़ी इदारा इलेक्शन कमीशन सां चूंडनि लाइ मुआवनत कनि। वफ़ाक़ी इलेक्शन कमीशन के समूरियूं सहूलतूं फ़राहम करे। सुप्रीम कोर्ट जो इहो चवणु हो, जॾहिं त सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन सां मुशावरत बाद सदर पंजाब में चूंडनि जी तारीख़ जो ऐलान करे। इलेक्शन कमीशन सदर ऐं गवर्नर सां मुशावरत जो पाबंद आहे। वहां ख़बर इहो पिया नाज़रीन सुप्रीम कोर्ट जो इहो चवणु हो त इलेक्शन कमीशन सदर ऐं गवर्नर सां मुशावरत जो पाबंद आहे ऐं इहो हुकुम ॾिनो वियो आहे त पंजाब में सदर डॉक्टर आरिफ अलवी चूंडनि जो ऐलान करे ऐं इलेक्शन कमीशन उन जी मुआवनत करे। पंजाब ऐं केपी में चूंडूं 90 ॾींहनि अंदरि कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडूं 90 ॾींहनि अंदरि कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। 3 जजिस तरफ़ां चूंडूं कराइण जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो वियो, जॾहिं त 2 जजिस तरफ़ां इख़्तिलाफ़ी नोट लिखियो वियो, इख़्तिलाफ़ कयो वियो। इन फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ी नोट में इहो चयो वियो आहे जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल तरफ़ां त 184(3) तहत इहो अख़्तियारी नाहे ऐं इहा जेका दरख़्वास्त आहे उहा ठहे नथी त इन ते ॿुधणी कजे। छाकाणि त लाहौर हाई कोर्ट इन मामले ते ॿुधणी करे चुकी आहे त सुप्रीम कोर्ट इन ते सुमोटो नोटिस नथी वठी सघे। मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल मंदोखेल तरफ़ां इख़्तिलाफ़ी नोट लिखियो वियो आहे, जॾहिं त 3 जजिस बशमूल चीफ जस्टिस जे उन्हनि तरफ़ां इहो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे त 90 ॾींहनि अंदरि आइन तहत चूंडूं करायूं वञनि। सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो 2 जे मुक़ाबले में 3 जी अक्सरियत सां ॾिनो आहे, जॾहिं त इलेक्शन कमीशन खे पाबंद कयो वियो आहे त समूरियूं तयारियूं जेके आहिनि उहे मुकमल करे। गॾोगॾु वफ़ाक़ी इदारनि खे बि हुकुम ॾिनो वियो आहे त इलेक्शन कमीशन जी मुआवनत कई वञे। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल मंदोखेल तरफ़ां फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो वियो आहे। चीफ जस्टिस जो चवणु हो त असेंबली टुटण बाद 90 ॾींहनि अंदरि चूंडूं लाज़मी कराइणियूं आहिनि। आइन में वाज़े आहे त 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइणियूं आहिनि। आम चूंडनि वारो जेको मामिलो आहे, जनरल इलेक्शन वारो जेको मामिलो आहे, उहो इन जे मुख़्तलिफ़ आहे। छाकाणि त असेंबलियूं टुटल आहिनि त 90 ॾींहनि अंदरि लाज़मी आहे त चूंडूं करायूं वञनि। आइन जे आर्टिकल 222 जे हिसाब सां चूंडूं वफ़ाक़ जो सब्जेक्ट आहे। सुप्रीम कोर्ट जो इहो चवणु आहे। गॾोगॾु सुप्रीम कोर्ट बाइंड कयो आहे वफ़ाक़ी इदारनि खे त वफ़ाक़ी इदारा इलेक्शन कमीशन जी मुआवनत कनि ऐं ख़ासि तौर ते इलेक्शन कमीशन खे बि पाबंद कयो वियो आहे त सदर सां पंजाब वारी इलेक्शन जे हवाले सां डेट जेका आहे उन ते डिस्कस कयो वञे, सदर जी मुआवनत कई वञे। सदर खे बि चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन सां उहो डिस्कस करे त पंजाब में कहिड़ी तारीख़ ते जेका आहे उहा चूंड कई वञे। इन हवाले सां तव्हांखे आगाह कयूं त आइन जो आर्टिकल 222 चवे थो त चूंडूं वफ़ाक़ जो सब्जेक्ट आहिनि। सुप्रीम कोर्ट जो इहो मौक़िफ़, सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उहो साम्हूं अची वियो आहे। मुल्क जी वॾी अदालत जो इहो चवणु आहे त 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराई वञनि। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त गवर्नर केपी के सूबाई असेंबली जी चूंड जो ऐलान करें। गवर्नर केपी के जॾहिं सही कई हुई त उन दौरान ई गवर्नर केपी के चूंडनि जो ऐलान करणु घुरिजे हा, तारीख़ ॾियणु घुरिजे हा, पर गवर्नर केपी के पंहिंजी ज़िम्मेवारी सां इनहराफ़ कयो आहे। पंहिंजी ज़िम्मेवारी उन पूरी नाहे कई, उन आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे। आम चूंडनि जो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हूंदो आहे। उहो मामिलो जेको आहे उहो ॿियो आहे। छाकाणि त ही असेंबली टुटी आहे त 2 सूबनि जूं असेंबलियूं जेके आहिनि उहे टुटियूं आहिनि त 2 सूबनि में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं लाज़मी कराइणियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट इहो हुकुम ॾेई छॾियो आहे।
पंजाब ऐं केपी में चूंडूं 90 ॾींहनि में कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। इन फ़ैसिले खां पोइ पंजाब में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तरफ़ां इजलास जेको आहे उहो तलब कयो वियो आहे। इमरान ख़ान अहम इजलास तलब करे वरितो आहे। इन मामले ते गौर कयो वेंदो। गॾोगॾु